नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे बुखारी मोहल्ला में वाक़िअ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नाथो कमांड बुनियादी सहूलियतुनि खां महरूम क्लास रूम जा दरियूं गायब क्लास रूम खे माण्हुनि लैट्रिन तौरु इस्तेमाल करण लॻा आहिनि। चौदीवारी न हुजण सबबि राति जो मवालियुनि जा मेला लॻल स्कूल जी चौदीवारी ॾही पट पइजी वई आहे। कंहिं बि वक़्तु स्कूल जी प्लाट ते कब्ज़ो थियण जा इम्कान वधी विया आहिनि, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नाथो कमांड प्राइमरी स्कूल हलंदड़ आहे ऐं स्टाफ बि पिणु मुक़ररु थियल आहे ऐं 100 खां मथे शागिर्द जी सरासरी मौजूदु आहे। हिननि वधीक चयो आहे त कुझु अरसो अॻु हिते बिल्डिंग जी रिपेयरिंग कराइण लाइ हिकु नामालूम ठेकेदार आयो हो, जेको कुझु रिपेयरिंग जो कमु कराए कमु अधु में छॾे गुम थी वियो। इन मौक़े ते ॻोठाण हुकूमत सिंध ऐं ॿियनि ज़िमेदार ऑफिसरनि खां मुतालबो कयो त स्कूल जी नए सिर बिल्डिंग तइमीर कराए स्कूल जी चौदीवारी ॾियारे स्कूल खे मॉडल स्कूल जो दर्जो ॾेई तइलीम बचाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।